सिंधी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कंदासीं दादू खां सखी सरदार चारंडी। दादू प्रेस क्लब में PTI अगवान लियाकत जतोई जी प्रेस कॉन्फ्रेंस। उन मौके ते PTI अगवान लियाकत जतोई खिताब कंदे चयो त इमरान खान के छो हटायो हुयो। संदसि ग़लती ॿुधाई वञे। इमरान खान के हटाइण बाद का बेहतरी अचे हा त मञूं हा। इमरान खान के हटाइण जो जवाज़ हो, पर ॾींहों ॾींहुं आम माण्हुनि लाइ हालतूं ख़राब थियूं आहिनि। जेकॾहिं सिंध जा हुकुमरान अवामी नुमाइंदा हुजनि हा त सिंध जो अहिड़ो हाल न थिए हा। मज़दूर हारी पोरियत अज़ाब मां गुज़रे पियो। असांजे उम्मीदवारनि खे खणी गुम कयो वियो। एहतजाज कयोसीं त दहशतगर्दी जो केस कारकुननि ते दाख़िल कयो वियो। हुन वधीक चयो त इलेक्शन में मुक़ाबिलो कयो माण्हुनि खे डिॼारे धमकाए हथ खणाइण अपोज़िशन जी शिकस्त जो सबूत आहे। बलदियाती चूंडुनि में इम्कानी धांधली ख़िलाफ़ 18 जुलाई ते सॼी ज़िले में शटर बंदि हड़ताल करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो। ऐं दादू भरिसां ॻोठु नबी बख़्श मक्सी में बरसाति सबबि सैफुल्ला मक्सी में चौपाई माल जे वाड़े जी छित किरी पई, जंहिंजे नतीजे में 15 वरनि जो धनार मज़दूर शाहिद हुसैन वलद तालिब हुसैन जोखियो हेठां दॿिजी ज़ख़्मी थी पियो ऐं 4 मेहूं पिणु मरी वियूं। ज़ख़्मी थियल धनार खे वाड़े जी छित जे मलबे मां कढी सिविल अस्पताल दादू आंदो वियो, जंहिंखे ॻणती जोगी हालत में सेवण अस्पताल रेफर कयो वियो।